मवाली जाहिल किथे के कब्रुन के तवाफ प्या कन किथे कब्रुन के सजदा प्या कन इहो हणन खाते सुन्नत जमात जे बाबा सुन्नन जो अकीदो आ न दा न कहे बि असां जे आलिम तवा के इए कोन बुधायो आ असां जे सिंध जा वडा वडा आलिम हजरत मखदूम मोहम्मद हाशिम जा किताब पढ़ो अल्लामा हमायूनी साहब जा किताब पढ़ो साईं मशहूरन वारे जा किताब पढ़ो मुंहिंजा दोस्त ॿियनि बुजुर्गनि जा किताब पढ़ो कंहिं बि आलिम कंहिं क़ब्र जो सजदो जाइज़ कोन लिखियो आहे वॾा वॾा वाइज़ी आहिनि असांजे मुल्क में तक़रीरूं कनि पिया अहले सुन्नत जा आलिम कंहिं बि आलिम तव्हांखे कोन कयो आहे भला जेकॾहिं असां रोज़ झलियूं था चोरी न कयो ज़िना न कयो धाड़ा न हणो फुरियूं न कयो व्याज न खाओ पोइ माण्हू नथा मुड़नि इहे कम कंदा त असांजे खाते पिया छा ॻाल्हायो दा असीं त झलियूं था न बाबा ज़िना न कयो चोरी न कयो शराब न पियो पर माण्हू नथा मुड़नि वो हणो अब्दुर्रहीम ते बाबा सुन्नी तव्हांजे खाते आहे असीं त झलियूं था बाबा कब्रुनि खे तवाफ़ न कयो कब्रुनि खे मुजादा सजदा न कयो कब्रुनि जी इज्जत ज़रूर कयो पर उनखे सजदो न कबो सजदो कबो हिकिड़े वहदहू ला शरीक